गोठवारो वॾेरे लाइक़ खान जे मरण खां पोइ असीं सभु अंधाऊं अंधेर नगरी में था रहूं। भला कंहिं ॻोठ जी वॾेरी थी सघे थी छा? न, असांजे ॻोठ जो वॾेरो आहे त सालार खान आहे। उन जो ई हुकुम हलंदो। उन खां ई बिज भाण वठंदासूं। सुभाणे सभु गॾु थियो त हिन महिरूअ खे हुनजी औरत ज़ात ॿुधायूं। तव्हां मूंसां गॾु आहियो? ॻोठ वारा अॼु तव्हांखे इन करे मूं घुरायो आहे। तव्हां ॻोठ वारा गॾिजी करे हिकिड़ो फ़ैसिलो असांखे ॾींदो। हाणे अॼुकल्ह छा थो थिए त हिन ॻोठ जी पग माई महिरूअ ते रखी अथनि, औरत ते। हाणे सुभाणे कमु कार आहे, ओड़े पाड़े जो इलेक्शनूं आहिनि, कंहिंखे वोट ॾियणा आहिनि, कंहिंखे वोट वठणा आहिनि, स्कीमूं आहिनि वठणियूं। को कमु कार पए त हाणे असां माई महिरूअ जे हवेली ते वेंदासीं, उन खां पोइ उन जो दर ठरकायूं। माई महिरूअ जो माण्हू अचे, उहो असांखे हिदायतूं ॾिए, उन खां पोइ असां वेही फ़ैसिला कंदासीं। असांखे माई महिरूअ जी पग न खपे, असांखे रइस सालार खान जी पग खपे, मर्द जी खपे। छो त ओताकूं मर्दनि सां ठहंदियूं आहिनि, औरतुनि सां कोन ठहंदियूं आहिनि। तव्हांखे औरत जी हुकुमरानी क़बूल आहे या मर्द जी? माना मर्द माना रइस सालार खान ते पग अचे न, जेको ओताक ते वेही फ़ैसिला करे। असांजे ॾुखनि ऐं दर्दनि खे ॿुधण वारो रइस सालार खान आहे। माई महिरू असांजा ॾुख सुख ॿुधनि। इन करे असांखे केरु खपे? सालार खान। सालार खान वरी बि मर्द माण्हू आहे, मर्द मर्दनि सां ठहंदा। ठीकु आहे? क़बूल आहे? रेसयो खैर। खैर दादन खैर। वे दादन मां साॻियो ई सवाल कंदुसि। दे ख़बर सदोरी जी का ख़बर चार पई या न? बाबा साईं, सदोरी का ख़बर नथी पवे। मां पंहिंजे दोस्तनि खे आगाह करे छॾियो आहे। जीअं सुध पई न त उहो मूंखे आगाह करे छॾी। दादन मां चवां थो त उमिरि ते वञण खां अॻु इहो कमु थियणु घुरिजे। अलाह जे बारगाह में वञा थो, उते कहिड़ो जवाबु ॾींदुसि? बाबा साईं, इन में तव्हांजो को कसूर न आहे। न ई वरी तव्हां सदोरीअ खे गुम कयो आहे। बराबरि दादन, पर आङुरियूं त मुॾा थियूं खॼनि न त छोकिरी हाशिम गुम कई आहे। भली परवर असां ते यकीन कनि, पर हिन ॻोठ ऐं तर जा वॾेरा त असांजा दुश्मन आहिनि न। बाबा साईं, जिन खे तव्हांजे उसूलनि ऐं इंसानियत जी ख़बर आहे न, उहे कॾहिं बि यकीन न कंदा। दादन, मां अहसानमंद आहियां सदोरीअ जे भाउ जो, जंहिं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो आहे। हू सचा इंसान आहिनि मुतार साईं, ऐं मुंहिंजा दोस्त आहिनि। मां हुननि खे चङी तरह सुञाणिया थो। सुल्तान ऐं फरूअ खे मुंहिंजे हूंदे हेॾां कॾहिं बि शक न पवंदो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।